दादू बस मूंखे सवालनि जा उबता जवाब ॿुधण जी आदत न आहे। मां आख़िरी दफ़ा थो पुछां त मेहूं ॾींदे या न। मुंहिंजे दर ते हिक में हुई, मास्टर शफ़न जी में चोरी थी वई। उहा में त मां ॾिनी मास्टर शफ़न खे। बाक़ी कहिड़ी में? मां उन्हनि मेहुनि जी ॻाल्हि थो कयां जेके तूं चोरी करे आयो हुई। कहिड़ियूं मेहूं? कंहिंजियूं मेहूं? मूंखे त का ख़बर ई कान्हे का। बुढा खान ईअं न मञींदो। ॾिस दादू, मां उन्हनि पुलिस वारनि मां न आहियां जिन जी तूं मार खाई पंहिंजे पेरनि ते हली थो। ख़ैर आहे साहब, घोड़नि ते घुमंदुसि पर नाहक मेहूं न मञींदुसि। जमादार हिन खे ॿधोसि, हथ पेर ॿधी लेटायोसि मैदान में। साहब रसो मां थो ॾियां, हथ पेर पाण ॿधीसि। साहब, रसो मां पाण सां गॾु खणी आयो आहियां। मोहन तूं एॾो ॾाढो खुश आहीं। बद सुबेदार बद, जिन हथनि सां रसो ॿधो अथई न, इन्हनि हथनि सां खोलाईंदो साईं ऐं चोरी बि कोन बासींदो साईं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।